असां थोड़ी कणनि सां कमु थो हले। अगली रांदि बि मारी, हाणे बि मारींदे? हा न हाणे त बिना टोड़ी तोखे ॾियां ई ॾियां। वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम साईं, छा हाल ख़ैर? साईं अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास साईं, अल्हम्दुलिल्लाह जी साईं। हे हिते तव्हां छा पिया कयो? भाईजान असां वेठा हुआसीं लूडे रांदि खेॾूं पिया, मिड़ई ॿियो छा कयूं, टाइम पास कयूं पिया। साईं हे जेको तव्हांजो कीमती टाइम पास आहे न, जी साईं। इहो तव्हांजो बहितरीन आहे त अलाह जी राह में जी जी मस्जिद शरीफ़ में कीमती टाइम जो अञा वधीक बहितर थींदो। साईं लूडे रांदि त हिते ई रहिजी वेंदी। जी हा, अलाह जी राह में हलंदव, नमाज़ पढ़ंदव, तव्हांखे वॾो अजर मिलंदो। अञा इंशाल्लाह जी तव्हांजी दावत अखियुनि ते पढ़ंदा त इंशाल्लाह। असां तव्हांजे इंज करे आयासीं त बुखारी मौज में जमायत आई आहे। अच्छा हे साईं वारो नालो? हा जी 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 तव्हांखे दीन जी दावत ॾियूं था सम्झे। अखियुनि ऐं निमाज़ बि तयारु आहे, तव्हां असां सां हलंदो त इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। बिल्कुलु ऐं तबलीग जो त ईअं आहे त बाबा हिकु नेकी कंदो त 10 तव्हांजा गुनाह लहंदा ऐं तव्हांजा 10 दर्जा बुलंद थींदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, ऐं बिल्कुलु हिकिड़ी पुलसरात आहे, वार खां बि सनी तलवार जेॾी तिखी आहे, उतां तव्हांखे गुज़र करिणो पवंदो। वार खां बि सनी आहे। हा तलवार खां खां बि वधीक तेज़ आहे। तिखी आहे। पोइ मौलवी साहिबु सिधी ॻाल्हि छो थो करे त अॻिते रस्तो ई कान्हे, असां सोचूं त जनम में ठोकींदा। न न ईअं न आहे तव्हांजी ॻाल्हि। तव्हां जेके नेक अमल कंदव तव्हांजे लाइ उहो हिकिड़ी सुठी तरह न हिकिड़ो धाॻो थी वेंदो जेको तव्हां पाण अॻियां जन्नत में हलिया वेंदव। साईं हाणे जेकी ॻाल्हि करे थो न, जी इहा ॻाल्हि करे थी असांखे जी गुनहगार जे लाइ अलाह ताला माना फरमायो उहा आहे। गुनाहगार जे लाइ आहे जी जेकी जी आहे। जेके असां इंशाल्लाह। मुस्लमान ॿाहिरि आहियूं, जी, जी। जेकॾहिं तव्हां हलंदव, नमाज़ पढ़ंदव, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾींदव जी त वधीक तव्हांखे सवाबु मिलंदो। तव्हांखे अजर अलाह ई ॾेई सघे थो, इंसानु तव्हांखे कुझु न ॾेई सघे। कुझु न असां हिकिड़ी महिनत कयूं था जेकी तव्हांखे आख़िरत में कमु ईंदी। कमु ईंदी। वधीक साईं तव्हांखे बि असांजी न न इंशाल्लाह नमाज़ अलाह पढ़ो, ख़ैर कंदो अलाह इंशाल्लाह। जे रस्ते ते साईं हलो। वारी मस्जिद में न जी, जी, इंशाल्लाह साईं असां जी। तव्हां सां नमाज़ इकट्ठे पढ़ंदा इंशाल्लाह। ठीकु आहे साईं। तव्हांजी वॾी असां महिरबानी इजाज़त ॾियो साईं। साईं। वॾी महिरबानी महिरबानी साईं। वॾी अस्सलाम महिरबानी। वालेकुम सलाम साईं। केतिरो वक़्तु असां विञायोसीं, ईअं सम्झो असांजी अधु वई त गुज़री वई आहे गुनाहनि में 24 कलाक। जेकॾहिं असां अलाह जी राह में निकिरूं, कुझु टाइम अलाह जे लाइ बि कढूं त केतिरो न बहितरु आहे। ज़रूरु न आहे त असां हीअ दुनिया संभारियूं, असांखे असुलु जंहिं कम लाइ असां आया आहियूं असांखे उहा ई दुनिया कमु ईंदी। तंहिंखां पोइ बहितरु ईअं आहे पंहिंजे नंढड़े बचनि खे बि इस्लामी दावत ॾियूं ऐं पाण बि जेको आहे सो हली नमाज़ां पढ़ूं, कुझु कयूं। हाणे हलूं पोइ हलूं हिन साईं वारे मस्जिद में हली, तूं बि कपिड़ा वरी मटाया, मां बि मटाया, त चवां बसि बसि तूं जल्दी तयारु थी आहे त हलूं था। भले संगत बंगत जेको मिले ई उनखे वरितियूं आहे, सवा पियो कमु आहे बाबा। असां इहो असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे, सम्झे।